कराची ईद वेझो ईंदे ई एशिया जी सभ खां वॾी मालपिड़ी जूं रौनकूं वधी वयूं। कुर्बानी लाइ आयल जानवरनि जी ख़रीदारी में तेज़ी अची वई। मालपिड़ी में हिन महिल ताईं नंढा तोड़े वॾा 6 लख जानवर विकिरे लाइ मालपिड़ी पहुची विया। दिन में 3 लख खां वधीक जानवर विकिरो थी चुका। इन हवाले सां शहरनि ॿुधायो त शाम थींदे ई ख़रीदारी में तेज़ी अचे थी। सुकून सां 2-3 कलाक मालपिड़ी घुमण खां पोइ जानवर ख़रीद करे घर वेंदा आहियूं। अल्लाह जी रज़ा ख़ातिर कुर्बानी करण लाइ पैसनि खे नाहियूं ॾिसंदा। जेको जानवर सुठो लॻंदो आहे उहो ख़रीद कंदा आहियूं। हुननि चयो त मालपिड़ी लाइ ग़लति अफ़वाहूं फैलायूं वयूं जंहिंमें का बि सदाकत नाहे। हुननि चयो त गैर क़ानूनी मालपिड़ी में बीमार जानवर मिलनि था, पर मालपिड़ी में डॉक्टर 24 कलाक मौजूदु हुजण करे बीमारियुनि खां बचाव वारा जानवर मिलनि था। ॿिए तरफ़ मालपिड़ी जी प्रेस तर्जुमान याविर रज़ा चावला ॿुधायो त मालपिड़ी में राति देर ताईं ईद वारो माहौल हूंदो आहे। शहरी पंहिंजनि घरनि वारनि सां गॾु पूरी राति सुबुह 4 वॻे ताईं जानवर ख़रीद करे घरनि ॾांहुं वञनि था। शहरनि जी हिफ़ाज़त लाइ सिक्योरिटी जा बि सख़्त इंतज़ाम कया विया आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।